इस्लाम कोट शहर केतरनि सालन खां कब्ज़नि जी लपेट में आयल आहे। हिन वक़्तु मेघवाड़ कम्यूनिटी जो जेका क़ब्रस्तान आहे टाबो फ़कीर उन ते कब्ज़ो थियो आहे। हीअ जेका मेघवाड़ बिरादरी जा माण्हू आहिनि उहे प्रेस क्लब ते एहतजाज कनि पिया। अचो त हिननि खां पुछूं छा था चवनि। कब्रस्तान ते कब्ज़ा थी रहिया आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु ऐं कब्ज़ागिरी जे ख़िलाफ़ु। इन खां पहिरीं बि असां इन्हनि जे ख़िलाफ़ु असां मज़म्मत कई आहे, रोड ब्लॉक कया आहिनि ऐं असां इलाइक़े अदल सां ॻाल्हायो। उन्हनि एक्शन वरितो, उन्हनि असांखे हिकु यकीन ॾियारायो त इहो कब्ज़ा ख़तमु कया वेंदा। पर इहो वरी बि दुबारा कल्ह खां जेको इहो मूवमेंट शुरू थी आहे ऐं इन्हनि ते असांजो वरी सख़्तु एहतिजाज आहे। असांजो रद्द-ए-अमल आहे त हिननि खे ॾिसी थरपार कर रवियुनि जेको बि अमलदार हिन में शामिल आहिनि इहो उन्हनि खे ख़तमु कया वञनि। पुराणी माप 2016 में थियल आहे, उन ई मुताबिक़ इन्हनि खे जेको आहे सो माप वग़ैरह कराए ॾिनी वञे ऐं तेसि ताईं का बि धुर जेको आहे सो न कब्ज़ो करे उनखे रोकींदा। इहो सॼो फ़ैसिलो बि थियल हो ऐं अॼु जेको आहे सो उहो न पियो थिए। असां मतिलबु उन्हनि जा हालांकि वोटर बि आहियूं, सभु जेके असां हिते गॾु थिया आहियूं बिरादरी सभु उन्हनि जा वोटर आहियूं। असांजा नुमाइंदा जेके आहिनि असां उन्हनि खे काफ़ी दफ़ा उन्हनि खे अप्रोच कई आहे। असां उन्हनि खे चयो आहे त असांजो घटि में घटि असां ॿियो त नथा चाहियूं त जेको असांजो क़ब्रस्तान आहे उन ते त कब्ज़ो न थिए। अहिड़ा 5-6 दफ़ा इन नमूने जा कब्ज़ा थिया आहिनि, वरी हटाया विया आहिनि, वरी कब्ज़ा थिया आहिनि, वरी हटाया विया आहिनि। त असां इंतिज़ामिया खां पुरज़ोर अपील कयूं था त जेके इहे कब्ज़ागीर आहिनि ऐं कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि उहो कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखंदा हुजनि उन्हनि खे हटायो वञे, उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। ये रोज़ जे कब्ज़ा कनि था इन्हनि खे हटाया वञनि। इहो कंहिं न कंहिं सियासी आशीर्वाद सां कब्ज़ो थियो आहे। जेको क़ब्रस्तान में थियो इहो हिंदुनि जो क़ब्रस्तान आहे, न मेघवाड़ सिर्फ़ु मेघवाड़नि जो ई कोन्हे, भील बि आहिनि, कोली बि आहिनि, यानी हिंदुअनि जो क़ब्रस्तान आहे। हिन ते कब्ज़ो लगातार असल में जेके पहिरीं माण्हू हुआ उहे न, ही का नई टोली जा माण्हू आहिनि जेको कब्ज़ा करे रहिया आहिनि। 3 सालनि खां हिते कब्ज़ो जारी आहे ऐं एहतिजाज मथे एहतिजाज हंदा। हिते जेको इंतिज़ामिया, हिते जा चूंडियल नुमाइंदा सभु हुननि जेके कब्ज़ा ग्रुप आहिनि उन्हनि सां बिट बणियल आहिनि। महिरबानी थोरे सां असां इहो पूरो मन एहतिजाज हिते रिकॉर्ड करायूं था ऐं इन खां पोइ अल्टीमेटम ॾियूं था जेकॾहिं हिते कब्ज़ो ख़तमु न कयो वियो त हिन एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। जायूं जाम पियूं, प्लाट जाम पिया ॾेई सघंदा। महिरबानी करे इहो असांजो क़ब्रनि ते कब्ज़ा न कराइनि जा तो असां धरना ॾींदासीं, रोड बंदि कंदासीं। जेको कब्ज़ो थियो आहे असीं उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं इंतिज़ामिया खे जाॻाइणु चाहियूं था त तव्हां जेकॾहिं इन ई तरीक़े सां जेके क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि खे तव्हां महफ़ूज़ नथा बणाए सघो। उन्हनि इंतिज़ामिया खां इहा घुर कयूं था त जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि उन्हनि खे सख़्ती सां जेको चिथियो वञे। हिन वक़्तु इस्लाम कोट में जेके मुख़्तलिफ़ कब्ज़ा माफ़िया ग्रुप आहे उहो सरगर्म आहे। हीअ चवनि पिया त जेकॾहिं उहे कब्ज़ा न हटिया त सूमर जे ॾींहुं थरकोल वारो जेका रोड आहे बाईपास उहो ब्लॉक करे उते धरणो हयो वेंदो। क़ाज़ी बजीर अवामी आवाज़ न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk